गुजारिश कंदुसि मोहतरम पीर एजाज़ शाह जिलानी साहब के जेके तव्हांजे साम्हूं आजियाणे जे लाइ ॿ जुमला फरमाईंदा। सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी तालका थाणो भोला खान मोहतरम पीर एजाज़ शाह जिलानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी जनाब डॉक्टर मोहन लाल खे पंहिंजे पार्टीअ तरफ़ां ऐं शहरियुनि तरफ़ां भली कार चवां थो ऐं डॉक्टर साहब खे इहो परज़ोर अपील कयां थो त तव्हां जेके हींअर नौकरियुनि जा आदर आंदान से ग़रीबनि में विराए था, महिरबानी करे अञा बि ग़रीब वीचारा आहिनि उन्हनि खे नौकिरी ॾिनी वञे। डॉक्टर साहब डॉक्टर लालचंद असांजा मोहसिन आहिनि ऐं इन्हनि खे शाबत हुजे जो दर दर ते नौकरियूं ॾेई रहिया आहिनि, ग़रीबनि जी ख़िदमत करे रहिया आहिनि। असीं डॉक्टर साहब सां गॾु आहियूं, हमेशह डॉक्टर साहब सां गॾु रहंदासीं, पीपल पार्टी सां गॾु रहंदासीं। बेनज़ीर जी जेका पॉलिसी आहे उन मुताबिक़ हलंदासीं। महिरबानी।